अस्सलामुअलैकुम नाज़रीन, भरती टीवी में भली कार मां है मंजर अजीज सबका पेरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट प्रॉसिक्यूशन हाई प्रोफाइल केस वापस वठण खां रोके छॾियो। सुप्रीम कोर्ट हाई प्रोफाइल केसनि में मुक़ररियूं ऐं बदिलियूं बि रोके छॾियूं। सुप्रीम कोर्ट में जांच इदारनि जे कम में हुकूमती मुदाख़लत बाबति पाण मुरादो नोटिस केस ते ॿुधणी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कई। अदालत पारां घरू सेक्रेटरी DG FIA ऐं नेब चेयरमैन खे नोटिस जारी। प्रोसिक्यूटर्स एडवोकेट जनरल ऐं हेड ऑफिस प्रोसिक्यूशन खे नोटिस जारी कयो वियो। सुप्रीम कोर्ट पुछाणो कयो त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे केसनि में जांच ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कहिड़े बुनियाद ते कयूं वियूं। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त नेब लाहौर ऐं FIA में केतिरनि ई ऑफिसरनि जूं बदिलियूं कयूं वियूं। हाई प्रोफाइल केसनि में मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि ते ॻणती आहे। सुप्रीम कोर्ट 6 हफ़्तनि दौरान एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां ख़ारिज कयल नालनि जी लिस्ट तलब करे वरिती। जांच इदारनि में हुकूमती मुदाख़लत बाबति पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी कंदे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल चयो आहे त अख़बारुनि में हू 2 महीननि खां ख़बरूं ॾिसी रहिया आहिनि। ख़बरुनि मूजिब ACL पॉलिसी तब्दील थियण सां 3000 खां वधीक माण्हू फ़ाइदो वठंदा। हू ECL जी पॉलिसी में तब्दीली बाबति ॼाणीनि था ऐं इहो बि ॼाणीनि था त हू कहिड़े तरीक़ेकार सां ECL में मौजूद माण्हुनि खे फ़ाइदो पहुचायो पियो वञे। हू का राय न पिया ॾियनि, रुगो हक़ीक़त ॼाणणु चाहिनि था। 6 हफ़्तनि में जिन माण्हुनि जा नाला ECL मां ख़ारिज कया विया उन्हनि जी फ़हिरिस्त ॾिनी वञे। डॉलर डबल सेंचुरी मुकम्मल करे वरिती। तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटर बैंक में डॉलर 200 रुपयनि जो थी वियो। डॉलर जे मुक़ाबले में रुपए जी बेक़दरी तेज़ी सां जारी। फॉरेक्स डीलर जो चवणु आहे त इंटर बैंक में डॉलर 1 रुपयो 60 पैसा महांगो थियण बैदि 200 रुपयनि जो थी वियो। माहिरनि मूजिब गैर मुस्तहकम सियासी सूरत हाल ऐं IMF खां कर्ज़ जे मुअतली सबबि डॉलर जी क़ीमत में लगातार वाध थी रही आहे। वज़ीर आज़म डॉलर की कदर में लगातार वाध जो नोटिस वठी छॾियो। शहबाज शरीफ सूरत हाल बाबति अहम इजलास तलब करे वरितो। इजलास में नाणे वारी वज़ारत FBR वापार वारे वज़ारत जा अमलदार शिरकत कंदा। सरियन मूजिब इजलास में डॉलर की कदर में लगातार वाध खे रोकण बाबति सलाह मशूरा कया वेंदा। पाकिस्तान IMF जूं समूरियूं शर्तूं मञण ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो। आलमी मालियाती इदारे IMF ऐं पाकिस्तान में ॻाल्हियूं ॿिए ॾींहं बि जारी। नाणे वारे सेक्रेटरी चेयरमैन FBR ऐं स्टेट बैंक जो वक़्ती गवर्नर दुहा में थींदड़ ॻाल्हियुनि में शरीक। ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं IMF में अञा टेक्निकी सतह ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, जॾहिं त शुरूआती ॻाल्हियुनि में पाकिस्तान IMF खां वधीक मुतालबा तस्लीम करण ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब पाकिस्तानी इख़्तियारनि सब्सिडी में घटिताई करण ऐं निजकारी लाइ टाइम फ्रेम ॾियण ते आमादगी ज़ाहिर कई आहे। ईंदड़ 2 ॾींहं अहम। वज़ीर आज़म 2023 ताईं इक़्तिदार ते रहण जी ख़ातिरी न मिलण ते क़ौमी असेंबली टोड़े छॾींदो। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत तेल जूं क़ीमतूं वधाइण जो ऐलान कंदी या वरी क़ौमी असेंबली टोड़े छॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जा इत्तेहादियुनि सां सलाह मशूरा। ज़रियनि मूजिब आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान क़ीमतूं वधाइण जे हक़ में न आहिनि। संदन राय आहे त उन सां महांगाई ईंदी ऐं अवाम जूं मुश्किलातूं वधी वेंदियूं। 2023 ताईं हुकूमत में रहण जी ख़ातिरी न मिलण ताईं कारकर्दगी नथी ॾेखारे सघिजे। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में समूरनि स्टेक होल्डर सां ॻाल्हियुनि बैदि हतमी फ़ैसिलो कयो वेंदो।
इमरान खान के कुछ भी थियो तो पाकिस्तान में को भी हालत ते ज़ाब्तो आणे न सघंदो। पीटीआई सेक्रेटरी जनरल ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर पीटीआई अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त फ़ैसिलो करण वारो कन खोले ॿुधनि। तारीख़ कॾहिं बि माफ़ नाहे कंदी। फ़ैसिलनि जो वक़्तु अची वियो आहे। जेकॾहिं उन्हनि फ़ैसिलो न कयो त तारीख़ खेनि माफ़ न कंदी। धरणे बाबति इमरान खान वक़्तु अचण ते फ़ैसिलो कंदो। सदर धमाके में मुलविस जवाबदार पाड़ेसी मुल्क के दहशतगर्द तंजीमन सां राब्ते में हो। CTD सां मुक़ाबले में मार्जिवेल अलादीनो रियासत मुखालिफ एहतजाजन में शामिल रहो। सिंध हुकूमत तर्जमान मुर्तदा वहाब ऐं CTD इख्तियारिन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अलादीनो ऐं SRA जे मुख्य किरदार जी ऑडियो हथ कई। ज़ाहिर थे तो जवाबदारन वटि वधीक मवाद मौजूद हो। अलादीनो के मुख्तलिफ ज़रियन खां पौना 2 लाख रुपया मिलिया आहिनि। सदर ऐं बुलेटिन मार्केट में धमाका दहशतगर्द सूबे में 1.5 महीने का गवर्नर नाहे, काबीना नाहे। इमरान खान सियासत की आड़ में नफेड़ पखेड़े रहो है। पंजाब के वडे वजीर हमजा शहबाज चयो है का भी ताकत खेस अवामी मसला हल करण का रोके नथी सके। पाकिस्तानी मैशियत हिन वक्त वेंटिलेटर ते आहे। इमरान खान पंहिंजी अना ख़ातिर आइन ऐं कानून के पायमाल कयो। 1.5 महीनो गुजरन बावजूद मुंहिंजी काबीना न जुड़ी सकी आहे। एटमी धमाकन के 24 साल मुकम्मल। वजीर आजम पारा 10 ॾींहं तकरीबू मल्हाइण जो फ़ैसिलो। वजीर आजम सॼे मुल्क में यौम तकबीर क़ौमी जज़्बे सां मल्हाइण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ चइनी सूबन आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान जी हुकूमतन सां गॾिजी तकरीबू मुनक़िद कयूं वेंदियूं। तकरीबू अॼु 19 मई खां शुरू थींदियूं। सुध समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नवाज़ शरीफ की क़यादत में पाकिस्तान के एटमी कुवत बढ़ायो वियो हो। अफगानिस्तान जो अवाम अनेक मसलन के मुंह ॾेई रहियो आहे। अफगान मसले जे हल लाइ गॾियल क़ौमनि सां गॾिजी कमु कयो पियो वञे। अफगान सूरत हाल जो सीधो सऊं पाकिस्तान ते असर पवे थो। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीकी नशरियाती इदारे के इंटरव्यू। संदसि चवणु आहे त इस्लामी तालीम में औरतुनि जी तालीम ते ज़ोर ॾिनो वियो आहे। अफगान हुकूमत औरतुनि खे तालीम ॾियारण जी ख़ातिरी कराई आहे। शहीद बीबी जी सॼी ज़िंदगी इंतिहा पसंदनि कुवतनि ख़िलाफ़ जिदोजहद में गुज़री। पीपुल्स पार्टी इंसानी हक़नि ऐं जमहूरियत जी तहफ़्फ़ुज़ वारी जिदोजहद ते यकीन रखे थी। दुनिया ते नई वबा जा ककर छाइजण लगा। अमेरिका में मेंकी पॉक्स जो पहिरियों केस ज़ाहिर। स्पेन में 7, पुर्तगाल में 9 ऐं कैनेडा में 13 केस ज़ाहिर। सॼी दुनिया में अलर्ट जारी कयो। भारतीय अदालत कांग्रेस के अगवान ऐं अॻूणे क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू के 1988 जी रेड केस में 1 साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी। भारतीय मीडिया मूजिब सिद्धू के अदालत अॻियां सरेंडर करणो पवंदो। इल्ज़ाम मूजिब 27 दिसंबर 1988 ते सिद्धू गुरनाम सिंह जे मथे ते धड़कायो हो, जंहिं में हू फौत थी वियो हो। अदालत सिद्धू के 1000 दंड विझी खेस आज़ाद करे छॾियो हो। फौती जी ख़ानदान नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। घोटकी भरिसां चाचड़ बिरादरी जी 2 धुरिन में छेड़ो। 1 ॼणो क़तल, 3 ज़ख़्मी थी पिया। ॻोठ हबीब चाचड़ में कुतनि जी ॻाल्हि ता चाचड़ बिरादरी जी 2 धुरिन में छेड़ो थी पियो। लठियूं लॻण सबबि अली मोहम्मद चाचड़ दम ॾिनो। पुलिस जो चवणु आहे त धुरिन में कुते खे लठ हणण तां झेड़ो थियो। It's a trial. Who's going to protect the world? Jennifer Walters. I'm a lawyer. I have great friends. Can we get some shots, please? It's an emergency. Demanding job. Oh. Bruce, kind of feels like if I don't transform, I'm gonna die. Yes, yes, yes. You're a story now.
You could be an Avenger. Oh, I'm not a superhero. आई हॉलीवुड जी एक्शन खां भरपूर साइंस फिक्शन फिल्म दी हल्क माण्हुनि जूं दिलियूं खटण लाइ अची रही आहे। मार्वल स्टूडियो जे एक्शन एडवेंचर टीवी सीरीज़ शी हल्क जो ट्रेलर जारी। फिल्म 17 अगस्त ते रिलीज़ कई वेंदी।